नासिम सुल्तान कोट विच ॻोठ राजू वेसर मां मुबैना तौर अगवा थियल ॿिनि नींगरनि जे वारसनि दाहियो आहे त बासरनि संदन न्याणियुनि खे अगवा करे गुम करे छॾियो आहे। हिक खे ज़ाहिर कयो वियो आहे पर हवाले नथी कई वञे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इसरार चांडियो। ॻोठ राजो वीसर मां ॿ न्याणियूं अगवा थी आहिनि। हिक जो नालो मधी आहे, हिक जो नालो मुस्कान आहे। इहे 13 वरनि जी आहे, हिक 7 वरनि जी आहे। वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मोहम्मद अली, उनजो भाउ अहमद अली, ॻोठ में रचू आहे, मज़ारू आहे, इहे हुया सुञातासीं। ज़ोरी अगवा करे खणी आहे असांजे चाचे जी धीउ, ॿी नंढी आहे मुस्कान दस, उहा 8 ॾींहंनि खां बाद में खणी आहे। हितां खणी आहे असांजो चाचो क़ुर खणी वियो, मूंखे मोटाए ॾियो। चयूं 2 कलाकनि खां बाद में तोखे छोकिरी मोटाए ॾियूं था। 2 कलाकनि जी मोहलत वठी वरी चयूं सुबुह जो तोखे ॾियूं था। वरी असांजो चाचो वियो, वरी चयूं पैसा ॾियो, असां तव्हांखे ॾियूं था पैसा। असांजे चाचो न कयनि। हिकिड़ी छोकिरी वॾी ज़ाहिर कनि था, नंढी नथा कनि। हे छोकिरो बि सखर मां मिलियो आहे, सो बि उन पुलिस वारे फोन कई आहे त बाबा अहिड़े यारे पारे छोकिरो मिलियो अथव। 2 छोकिरियूं आहिनि, हिकिड़ी अगम खणी विया, पोइ वरी छोकिरो ऐं छोकिरी खणी विया। छोकिरो लथो आहे, छोकिरी उहा नंढड़ी नथी लभे, उहा बि ओॾां असां अर्ज़ु था कयूं उनखे छोकर वापसि करे ॾे। मोहम्मद अली, अहमद अली ऐं हेॾो अरबाब पुट मज़ारू, इहो रशू ॿिया मां भॼी विया। मां न सुञातमि, इहे माण्हू मां सुञातमि साईं। वीसर न बा पाड़े में वेठा आहिनि। मां क़ुर खणी वियुमि ॻोठ ॾे, जाॾे काॾे बा मुंहिंजा बचा विया आहिनि। कंहिं बि मां सां हल न कई। थोरो दिला सां भाॼनि हाणे थी चई, सुबुह सां चई थी ईअं थी कराई, मूंखे न मिली आहे बा जी। इहे आहिनि हितां जा असांजे ॻोठ जा ई आहिनि। शिकार मुंहिंजा मामा जेके आहिनि शिकारपुर में, हाणे उहे उते मौजूदु आहिनि। हितां जा हिकिड़े नालो मोहम्मद अली आहे ऐं ॿियो हुनजो भाउ जेको आहे अहमद अली नालदर। उहे ॿिया असां जेके कुझु सुञाता आहिनि, उहे जेके आहिनि राति जो 1 बजे वॾी छोकिरी अगवा करे। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु इसरार अली चांडियो, KTN न्यूज़।